चाई मंजूर अली सखीरानी वो मंजूर अली सखीरानी आ जंहिंजे बारे में सिंधी गीतन के शहनशाह शमन अली मीराली जे उरूज के दौर में मानू चवंदा हा त मंजूर मंजूर आ। मां पाण पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हुनि जे किताबनि जे शेल्फ में मंजूर अली सखीरानी जे टेप जे कैस्टनि जा अंबार ॾिठा आहिनि। मंजूर अली सखीरानी जंहिंजे बारे में चयो वेंदो आहे त रुमानवी सिंधी गीतन जो आईनो आहे। जीअं सरमत सिंधी क़ौमी गीतन जो आईनो हो, इएं मंजूर अली सखीरानी रुमानवी सिंधी गीतन जो आईनो आहे। मंजूर अली सखीरानी जो एक ताज़ो गानो सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। काफ़ी माण्हू तनक़ीद पिया कनि, काफ़ी माण्हू ॾुख जो इज़हार करे रहिया आहिनि त ई मंजूर छा उहो मंजूर आहे। बाबा अर्ज़ इहो आहे, ई को टेप जो दौर न आहे, कैस्टन जो दौर न आहे, न ई टीवी जो दौर आहे, ई सोशल मीडिया जो दौर आहे। ऐं मूंखे इंतहाई ख़ुशी आहे त मंजूर अली सखीरानी ही कम हींअर शुरू कयो आहे। काश ही कम उहो 10 साल अॻु में करे आ। वॾा वॾा फनकार तव्हां ॾिसंदव उहो पंहिंजे कैरियर जे हिक हिस्से में चेंज कंदा आहिनि, चेंज आणींदा आहिनि पंहिंजे मौसीक़ी में। ईअं मंजूर अली सखीरानी कयो आहे। मां तो चवां त हींअर जेको सिंधी गीतन जो शहनशाह शमन अली मीराली, उन जो प्राइम टाइम हली रहियो आहे। हर फनकार जो एक प्राइम टाइम हूंदो आहे, एक उरूज जो दौर अलग हूंदो आहे, एक प्राइम टाइम हूंदो आहे। प्राइम टाइम उनके चवंदा आहिनि जंहिंजे गाने के ॿुधण लाइ, जंहिंजे आवाज़ के ॿुधण लाइ माण्हू सिकींदा आहिनि। त सिंधी गीतन जे शहनशाह शमन अली मीराली साहब के भी अहिड़ो चेंज आणणु घुरिजे। ई सोशल मीडिया जो दौर आहे। ऐं जेके दोस्त तनक़ीद करे रहिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त छा सिंधी फनकार बुक मरनि, तव्हां उन्हनि खे अठो पुॼाईंदा आहियो, एॾो जो तनक़ीद कंदा आहियो। मंजूर अली सखीरानी आवाज़ जो जादूगर आहे। उन माज़ी में तव्हां लाइ अनेक ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि मौसीक़ी जी दुनिया में, ख़ूबसूरत गीत ॾिना आहिनि। ई सोशल मीडिया जो दौर आहे। जे इन में उन कुझु चेंज आणियो आहे त इन में ऐब जो कहिड़ो ॻाल्हि आहे। कम अज़ कम मां उस्ताद मंजूर अली सखीरानी सां इन मामले में गॾु आहियां। मां उन जो हिमायत थो कयां।